नाज़र जे मसले में लगा पिया हो अवा त अल्लाह जो फर्ज नमाज भी न पढ़िया साईं फरमा लगा ओबेदुल्ला सिंधी नमाज त तो कोन पढ़िया असां त नमाज सिर्फ पढ़ी ना है बल्कि जमात के पढ़ाई आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मौलवी साहब हिते मूंसां गॾु वेठो हिकिड़ो मिंट भी तू न उथियो चवे पे पो नमाज सिर्फ पढ़ी ना पढ़ाई साईं फरमा लगा मुझे मथा तो एतबार न कंदे मुझे मथा तो के भरवसो न थींदो। ओबेदुल्ला पंजा शागिर्द घुरा पंजा रफीक घुरा पंजा मुरीद घुरा उन्हनि का पुछ अज तुझी मस्जिद में जुम्मे जो तकरीर के कई हुई जुम्मे जो खुतबो के पढ़ियो हो जुम्मे जी नमाज के पढ़ाई हुई। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो जडे ओबेदुल्ला सिंधी पंजे शागिर्दन का पुछो आयो खबर आज जुम्मे जी नमाज के पढ़ाई आ जुम्मे जो वाइज के कयो आ जुम्मे जो खुतबो के पढ़ियो आ सबई चवन लगा उस्ताद अज जुम्मे जी नमाज खुतबो त अल्लामा अब्दुल गफूर हमायूनी वारे पढ़ायो आहे। जडे उनके संदस शागिर्द ने इए चयो अल्लामा अब्दुल गफूर हमायूनी रहमतुल्लाह अलैह फरमाए तो ओबेदुल्ला अरे मां नबी नाया मां मुरसल नाया मां असाबे नाया मां त मदीने वारे मीर जे गुलामन जो भी गुलाम आया बेटा सही फरमाए दुआ जे भाई जोगी थिया त कर हाल फकीरी कावड़ पंहिंजे कल्ब जे तो पानी वांगर पे जे विख विख मिलन गारियों तब चमंदो अच जाजी संदो सामिन थी त लहरन लोडो हणे फरमा तो जे भाई जोगी थिया त कर नफ्स के कतलाम गोला तिन गोलन जो तिन जो भी थी गुलाम तनागा तुई जो नाम लेख जे लहो दिल में सै फरमा लगा मां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुलाम जो भी गुलाम आया ओ ओबेदुल्ला सिंधी तू मुझी हकीकत नथो समझी सके मुझे महबूब मोहम्मद जे हकीकत के छा समझंदे। खुदा जो कसम अल्लाह जे घर में वही गाल करा पियो मुला मड़ी अची छिता थिया अरे रसूलुल्लाह जी हकीकत के अबू बकर सिद्दीक कौन समझी सकंदो। हदीस पाक में इंदो आ एक मर्तबा अल्लाह जो हबीब पंहिंजे घर में हा अम्मा आयशा सिद्दीका आई दरवाजो ठुकाई नबी सी फरमाए मन बिल बाब केरा दरवाजे ते या रसूल अल्लाह आयशा नबी सी फरमाए मन आयशा आयशा केरा या रसूल अल्लाह बिनते अबा बकर या रसूल अल्लाह अबू बकर जी न्याणी तवा के खबर होंदी अम्मा आयशा सिद्दीका रदी अल्लाह ताला अन्हा नबी साईं जी घर वारी आ असा मोमिनन जी मां आहे भला वो केड़ो मानू थी सके तो जो पंहिंजी घरवारी के न सुञाणे। अम्मा अर्ज कयो या रसूल अल्लाह आयशा नबी सी फरमाए मन आयशा आयशा केरा या रसूल अल्लाह बिनते अबा बकर या रसूल अल्लाह अबू बकर जी न्याणी पान फरमाए मन अबा बकर अबू बकर केरा ज़ाहिरा जॾहिं अल्लाह जे हबीब एड़ी तरह कलाम कयो तो मां आयशा डिजी
मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो डोड़ंदी हजरत अबू बकर सिद्दीक जी दरबार में आईया बाबा जान अज मुझे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते का कैफियत तारिया का हाल तारिया अल्लाह जो हबीब मुखे बे नथो सुञाणे आवा के बे नथो सुञाणे हजरत अबू बकर सिद्दीक डोड़ंदो आयो आ मुझे हबीब जे दरबार में आयो आ अबू बकर सलाम अर्ज कयो मुझे महबूब जवाब अता फरमायो सलाम कई नबी से जवाब दिनो हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये वेठा हजरत अबू बकर सिद्दीक बीठो हथ बदे अर्ज के राणा थोड़ी देर पेरी अवां जी तबियत मुबारक ते का हाल तारी ही का कैफियत तारी ही जो तमा मुखे भी नथे सुञातो मुझी न्याणी आयशा के भी नथे सुञातो तो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अबू बकर मुझी जिंदगी में एड़ा भी लम्हात ईंदा आहिनि जो मां बराए रास्त पंहिंजे रब सां महव कलाम होंदो आहियां ऐं बराए रास्त अल्लाह ताला सां कलाम कंदो आहियां ऐं उन वक्त में मां मुस्तफा के पंहिंजी ज़ात जी भी ख़बर न हूंदी आहे त मां छा आहियां जने अल्लाह जे हबीब ये गाल कई अबू बकर सिद्दीक को थी भी रहियो अल्लाहु अकबर जी ज़रब हणी मुझा प्यारा खुशी कया मदीने जो साईं वेठल हो पान करीम भी उथी भी रहा हजरत अबू बकर सिद्दीक के अल्लाह जे हबीब या बांका झले करे पंजे सीने जे करीब कयो आ अबू बकर जो सीनो जदे मुझे मदीने वारे मीर जे सीने सा मिलियो आ मुझा प्यारा पेवस्त जदे छो आ त मुझे हबीब फरमायो अबू बकर प्यारा मुझे सीने जा तमाम उलूम मां तो अबू बकर सिद्दीक जे सीने में पलटाए छड़िया आहिनि सब इल्म तोखे ॾेई छॾिया पर अबू बकर हिकड़ी ॻाल्हि यादि रख कॾहिं इहो न सोच त मूंखे हाणे अल्लाह जे हबीब जो इल्म मिलियो आहे ऐं रसूलुल्लाह जी हकीकत के समझण जी कोशिश करे दिसा अल्लाह जो हबीब केरा पान फरमाए या अबा बकर लम यारफनी हकीकती गैर रब्बी औ कमा काल अलैहि सलातो व सलाम मुझे मदीने वाले मीर फरमाए अबू बकर मां मुस्तफा जी हकीकत के अल्लाह का सवा को बियो सुञाणे ही न थई समझी न थो सके वो मेराज वारी रात जने अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नती लिबास पाता जन्नती दस्तार बधी जन्नती नालेन पाती अगे हसीन हा अगे ही महजबी हा जंहिंजी नजर पौंदी ही ॾिसी करे चवंदो मुंहिंजो पिरिया केॾो प्यारो वल्लैल जे ज़ुल्फन वारो मुझो नबिया केॾो प्यारो वदुहा जे चेहरे वारो सारा केर करे सघंदो तोड़े जग सारो पियो लिखंदो नाए शान खुटण वारो वल्लैल जे ज़ुल्फन वारो नाए शान खुटण वारो वदुहा जे चेहरे वारो कम महशर में माओ प्यो न ईंदा हिक नेकी अखां मोह मोड़ींदा उन ॾींहुं बि कम अचण वारो वल्लैल जे ज़ुल्फन वारो पाण जहिड़ो तूं उनखे चवीं थो नूर करे तूं कोन मञी थो पाण जहिड़ो तूं उनखे चवीं थो नूर करे तूं कोन मञी थो जंहिंजा टुकर खाए जग सारो वल्लैल जे ज़ुल्फन वारो जंहिंजा टुकर खाए जग सारो वदुहा जे चेहरे वारो सुभान अल्लाह सहाबी ॾिसंदा हा
सुभान अल्लाह। अल्लाह पाक असां खे केॾो महबूब नबी अता फरमायो। असहाबन जो त इहो अक़ीदो, खुदा जो कसम आ 1,24,000 नबी पाक जा सहाबी हा, पर के नंढे का नंढे असहाबी भी पूरी जिंदगी में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इए न चयो त या रसूल अल्लाह तू असां जड़ो या असां तव्हां जड़ो। पूरी जिंदगी के मौके के महलत कदे भी न। हुजूर फरमाइयो को मिसली तमाम केरा मुझे मिसल। असाबन अर्ज कयो या रसूल अल्लाह असां जा मां पे तव्हां ता कुर्बान। असहाबतन जो अकीदो इहो हूंदो हो फिदाक अब्बुना व उम्मुना या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह असांजी मां भी तो ते कुर्बान, असांजो बाबो भी तो ते कुर्बान। मेराज वारी रात मकाम भी आहे न सही। दुनिया में जेके भी हज़रात अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम आया, हर नबी के अल्लाह ताला मेराज करायो, पर तुझे मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो मेराज सभी नबी जे मेराज का मुमताज अरफ व आला आहे। सोचण जी ॻाल्हि आहे किथे मक्को, किथे मदीनो, किथे अर्श अज़ीम, किथे ला मकान। मैसर चवंदो आहे किथे मुल्क मदनीअ जो, किथे ला मकान आ, उते जल्द पहुंचण मुहिंजे मोहम्मद जो शान आ। ओ किथे मुल्क मदनीअ जो, किथे ला मकान आ, उते जल्द पहुंचण मुहिंजे मोहम्मद जो शान आ। ओ किथे मुल्क मदनीअ जो, देश बेनूरी वेस बेनूरी, जिब्रील पाक बेनूरी, जन्य बेनूरी, घोट बेनूरी, आयो बुराक बेनूरी। देश बेनूरी वेस बेनूरी, जिब्रील पाक बेनूरी, जन्य बेनूरी, घोट बेनूरी, आयो बुराक बेनूरी। मदीने जे साईं जो अज खुदा मेज़बान आ, उते जल्द पहुंचण मुहिंजे मोहम्मद जो शान आ। ओ किथे मुल्क मदनीअ जो, अरणावरे हो अल्लाह साहिता वयो जण हाणे, गरम हो बिस्तर करो डो पे वयो वज़ू जो पानी। एदी देर सा आया तकड़ा असां जो ईमान आ, उते जल्द पहुंचण मुहिंजे मोहम्मद जो शान आ। ओ किथे मुल्क मदनीअ जो, चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा दोस्तों, मां अर्ज कयो पे तो मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हकीकत जी खबर जिब्रील के भी ना है, अबू बकर सिद्दीक के भी ना है। मेराज वारी रात मदीने जे साईं लिबास जन्नते पातो आ, जन्नते चाकोड़ियों पातियों, जन्नते दस्तार बदिया। मुझा प्यारा दोस्तों जिब्रील अमीन सामू बिठो आ, मुझे हबीब फरमायो जिब्रील करीब आ। जिब्रील जदे करीब आयो आ, मुझे मदीने वारे मीर फरमायो जिब्रील यार तो भी जमाना डिठान, मुल्क डिठान, हुस्ने यूसुफ जो तो नजारो कयो आ। अज भला बुधा मां मुस्तफा जेड़ो भी तोखे किथे नजर आयो या न, एड़ो भी आहे जो मुझे मिसल चई सके। जिब्रील अर्ज करे मेराज में जिब्रील से कहने लगे शाहे उमम, तूने तो देखे हैं जहां, बतलाओ तो सही कैसे है हम। रूहुल अमी बोले
ऐ महजबी तेरी कसम आफाक हाँ गर्दी दम महरे बुतावर जीदम बिस्यार खूबा दीदम लेकिन तो चीजें दी गरे या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह राए तो मशारिकल अर्दे व मगारिबहा ला राए तो मिसल मुहम्मद ऐ मुझा महबूब मदीने वारा जिता सजो उभरंदो आ जिते सज लहंदो आ जुनूब का शिमाल पूरी कायनात जो मां जिब्रील नज़ारो कयो आ पर तो मुहम्मद जड़ो मुखे किथे भी नजर न आयो। जिब्रील जो यो अकीदो आहे जेको तुंहिंजो मुंहिंजो अकीदो आहे। सिद्दीक़ अकबर जो वो अकीदो आ जेको तुंहिंजो मुंहिंजो अकीदो आ। 1,24,000 सहाबा जो वो अकीदो आ जेको तुंहिंजो मुंहिंजो अकीदो आहे। अल्हम्दुलिल्लाह असां खुश नसीब आहियूं, असां खुश नसीब आहियूं जो अल्लाह तबारक व तआला असांखे एड़ो बेहतरीन अकीदो नसीब फरमायो। असांखे पंहिंजे अमलनि ते भरोसो न आहे, मदीने वारे मीर जी शफाअत ते सिफारिश ते भरोसो आहे। असांजे अमलनि ते को बि भरोसो न आहे। आसरो उम्मीद आ कंहिंजी आ मदीने वारे सां। असांजो तो दस्तूर आ जॾहिं का मुश्किल ईंदी आहे असां अल्लाह जे हबीब खे सॾींदा आहियूं। अल्लामा यूसुफ नबहानी रहमतुल्लाह अलैह जामे करामत औलिया में लिखियो आहे तो मुराकश में हिकड़ी माई साहबा रहंदी ही 90 साल उन जी उम्र हुई, पर हुन जो आदत छा हूंदी ही जॾहिं का मुश्किल घड़ी ईंदी ही परेशानी ईंदी ही तो अखियुनि ते हथ रखी चवंदी ही अगसिनी या रसूल अल्लाह, जिनजी सिंधी में माना थींदी या रसूल अल्लाह मुझी मदद फरमा, या रसूल अल्लाह मुझी मदद फरमा। मुझा प्यारा 90 साल उम्र 100 साल उम्र थिया माए वफात करे वैया। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो वफात करे वैया। मिट माइट अजीज करीब दफन करे आया। मानू मरण खां बाद तकड़कन तमाम खण खण वाई वात में मंज़ल कल मुकाम लटे लोल लतीफ चे मुझा लटा कन लीलाम पो मोट मदीने जा जाम आसी तुझे आसरे। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो जडे मिट माइट माई के दफन करे विया अल्लाह अल्लाह 3 ॾींहनि खां बाद में कंहिं अल्लाह वारे ख्वाब में ॾिठो आ। फरमा लगा माई साहबा दे खबर अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात तोसां कहिड़ो मामलो फरमायो आ। माई चवण लगी अल्लाह जो फज़ल आ रब मूंखे माफ़ फरमाए छॾियो आहे। माई मूं त मौलवीन खां ॿुधो आहे कब्र में मुनकर नकीर ईंदा, उहे ज़मीन खे चीरींदा फाड़ींदा ईंदा। उन जे नक मां उन जे अखियुनि मां बाहि जा शोला निकिरंदा। तुंहिंजी कब्र में कौन आया? माई फरमा लगी मुंहिंजी कब्र में भी आया हा, ॾाढी दहशत सां आया हा, ज़मीन के चेरींदा आया। मां जॾहिं उन्हनि खे परे खां ईंदल ॾिठो आ मां अखियुनि ते हथ रखे कब्र में चयो अगसनी या रसूल अल्लाह, अगसनी या रसूल अल्लाह। 3 मरतबा मदीने वारे मीर के मां सॾ कयो आ। माई फरमाते मां जो अखियुनि तां हथ हटाया मलाइक मूंखे नज़र कोन आया, मुंहिंजो दिल भर मोहम्मद मुझी कब्र में बैठो। नारे तकबीर, नारे रिसाला, नारे रिसाला, शान मुस्तफा, अज़मत मुस्तफा। अल्लाह जो हबीब चल हो। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो माई साहबा के मुझे मदीने वारे मीर फरमायो
ओ माई साबा मां मदीने वारो मीर मुझे आदत होंदे आ जेको सदी दुआ मां ईंदो आयां समर नजनी साण आए हो त हिमायते तिन जो करे छेज छपर में मुझो पुनल ईंदो पाण पो थींदी री जरिहान लहज़े मंजिल तीफ चे पिटाई से फरमाए तो मान का मिट संदो मुझो उधाई में सोचरो हशर वेल हिसाब में छदे ना बींदोम पो सारे सडकंदोम मुझो कोई हारल के चधणी अल्लाह रब्बुल आलमीन जे हबीब जा गुलाम हो मदीने वारे साईं जो फरमान त रब पाक मूंसां वायदो फर मुस्तफा मन सहबक व अहबक जेको तव्हां जी सोहबत में रहियो जेको अवां जी मोहब्बत में रहियो असां सोहबत में न रहियासीं मोहब्बत में रहूं था सोहबत असाबन के मिली अल्लाह ताला उनके वो मकाम नसीब फरमायो लेकिन असहाबन जो जेको मसलक ऐं मजहब जेको हो खुदा जो कसम रज़ाए मुस्तफा यो त सबब हो जो जर फजर जी अज़ान ईंदी ही मानो मस्जिद ना वींदा हा अबू बकर सिद्दीक मुझे मदीने वारे मीर जे घर जे दरवाजे ते वींदो हबीब उथंदा अबू बकर नमाज न पढ़ी थी चा या रसूल अल्लाह अल सुबह मर्दम बकार रवंद निगाहे आशिकां बसुवे यार रवंद या रसूल अल्लाह अबू बकर जी ख्वाहिश है त पेरी तो मुस्तफा जो दीदार करया उन खां बाद में अल्लाह जो फर्ज बना वो भी दी आयो जो हबीबन करीमन फरमाए अबू बकर बुधा तुझी तमन्ना ख्वाहिश है अर्ज के राणा मुझी तमन्ना या है त अबू बकर जो अखियूं हुजन तो मुस्तफा जो चेहरो होजे सजो डी तुझो दीदार कंदो रहा सजो डी तोखे ॾिसंदो रहा वो बिटाए से तर्जमाने के अख पेरिया जे अख में ही आ कुठलन कम लाहिद जे लतीफ जे सिसिया सुदो चम तोड़े निकरे दम तब अख पेरिया जे अख में चेहरो येड़ो सलमान फारसी जरे मुझे महबूब करीम दे पेरी नजर पया ही अखियूं फाटी हुई अख न पियो छुबे अख न पियो छुबे हबीबन सद कयो सलमान नजरों हेठ कर अर्ज कर लगो सुनाए दो कजल अखिल में मारण जिया निशानी एडो कजल अखिल में मरण जिया निशानी जिया बाज हो पखिल में मरण जिया निशानी मदीने वारे साईं जो अखियूं अल्लाह पाक केड़ियूं बनाई अबू जहल जॾहिं ऐलान कयो हो तो जेको माज़ अल्लाह सुम माज़ अल्लाह मदीने वारे साईं के शहीद करे अचे उनके 100 उठ भी ॾींदुसि पंहिंजी धीअ जो संग भी ॾींदुसि त हज़रत अमीर उमर रदी अल्लाह ताला अनु जेको उन वक्त अञा हज़रत कोन बनियो हो उथी बीठो ची इहो कमाऊं कंदुसि तेरे हबीबन करीम जे साम्हूं आयो मदीने वारे मीर फरमायो उमर छा भला तुंहिंजे ईमान आणण जो अञा वक्त कोन आयो हथ मां तलवार किरी पई उते जो उते कलमो पढ़ी मुसलमान हफ्ते का बाद में हजरत सैयदना अमीरुल मोमिनीन सैयदना उमर फारूक रदी अल्लाह ताला अन्हु अबू जहल से मिलो अबू जहल जो उमर यार तो ते अफसोस है छो चिमूर 3,500 मानू जमा कई तो का यो कम न थियो तू के बे के चवे हजरत अमीर उमर पंजी दिल जी गाल बुधाए पान फरमाए त अबू जहल खुदा जो कसम मुजी दिल रत्ती बराबर भी रसूलुल्लाह दा माइल कोन है मन रत्ती बराबर भी मुजी दिल में नबी पाक जो न अदब हो न मोहब्बत हुई
पर जॾहिं बारगाहे रिसालत मां में मां पहुतस मुंहिंजी नज़रनि जॾहिं रसूलुल्लाह जो दीदार कयो त पोइ मां नज़रनि जो शिकार थी वियुसि। अबू चल चो उमर सोची हा पर मैं तो अखिड़ियुनि खे कयां छा मां कलोर करे आयो सजणनि खे ॾिसी पंहिंजो मजबूर करे आयो अखिड़ियुनि खे कयां छा मां कलोर करे आयो सजणनि खे ॾिसी पंहिंजो मजबूर करे आयो। दोस्तों गाल मुकम्मल करा अर्ज पे कोई तो हजरत साद बिन ज़ैद रदी अल्लाह ताला अन्हु रसूलुल्लाह के अर्ज पे राणा मुझे अम्मा वफात करे मदीने जे साईं इए न फरमाए तो ज़ैद साद हां तो छा दो करे मरी वई खत्म मर गया मरदूद न खत्म तो हुजूर साईं इए न फरमाए बल्कि पान करीम ने फरमाए तो सादा तो पानी जी खैरात कर जे कदे सोचण जी गाल हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान है इन्नमा बुइस्तु मुअल्लिमा अल्लाह तबारक व तआला जी जात बा बरकात मुखे पढ़ायो ए रब मुखे पढ़ाए करे वरी पूरी कायनात जो अल्लाह पाक मुखे उस्ताद बनाए करे दुनिया ते मोकलियो है। अल्हम्दुलिल्लाह तवा अहले शऊर आयो अहले इल्म आयो दीनी या दुनियावी तालीम तवा जरूर हासिल कई होंदी कदे भी उस्ताद पंहिंजे शागिर्द के गलत चीज न बुधाइंदो है। उस्ताद हमेशा उह शय बुधाइंदो जंहिंमें शागिर्द जो फायदो। मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत साद रदी अल्लाह ताला अन्हु के दस दिनु त साद पानी जी खैरात कर ये इन गाल जी हबीबन करीमन वजात फरमाई त मरहूम जेला मैयत जेला जिंदा जो अमल कंदो आ वो फजूल या जाया कोन थींदो आ बल्कि कब्र में उनके फायदो पहुंचंदो आहे। पो हजरत साद रज़ी अल्लाह ताला अन्हु एकरो खूह खोटाए उन जे मथा तख्ती लगाई हाज़ल बिरु ले उम्मे साद ही जो को खूआ वो हजरत साद रज़ी अल्लाह ताला अन्हु जी अम्मा जी ईसाले सवाब जेला है। प्यारा दोस्तों शाह अब्दुल अजीज मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह जिन जो तफसीर अजीज या गैर मुतनाज़े शख्सियत असां तो उनके हुई मञू था पर वहाबी देवबंदी अहल हदीस भी उनके मञीदा आहिनि। शाह अब्दुल अजीज के उन पंजे तफसीर अजीजी में लिखियो आ पान फरमाता है मानू मूं वटि आयो अर्ज कई साईं मुंहिंजी आदत है तो हर जुमे जी रात पंहिंजे तौफीक मुताबिक खैरात कंदो आहियां पंहिंजे मां पे जे इसाले सवाब ला। पो कदे लंगर पचाईंदो या कदे मानी कदे बिरयानी कदे फ्रूट कदे टाफियूं वठी ॿारनि में विराए छॾींदो आहियां जेतिरी तौफीक हूंदी है। पर हाणे सुभाणी जेका जुमे रात अचे पई मुझे खीसे में रुपयो कोने न मुखे किथा मिलण जो आसर हुआ इंदो है न कदे कदे हालात थी वेंदा। पो साईं जेकर आऊं कर्ज खणी खैरात करा तो यो जायज है पंजा मानू कंदा कर्ज खणी वडो जलसो कराई बड़ा बड़ा मानू घुराई मानी तो थी वे खैरात थी वे पुछा दुकानदार जी फोन जे पुछा फोन अड़े पैसा तो कोन देना एड़ी खैरात करण ना जायज हराम है। उधार खणी करे कर्ज खणी करे जेका खैरात कजे थी उन जो सवाब कोन पहुंचंदो जो तो वो जो को तमा खैरात कई ना जो को तमा खर्च कयो उन जा तमा मालिक कोन उन जो मालिक दुकानदार है। खैरात करण जो वो हुक्म है उन सूरत में हुक्म है जॾहिं अल्लाह से अवां के तौफीक ॾिनी जेकर कुछ भी ना है तमा खैरात नथा करे सगो तमा घर में जेका मानी पचायो था
पंहिंजे बच्चन के खारायो उनमें मां पे जी ईसाले सवाब जी नियत करे छॾियो त अल्लाह पाक उनखे भी ईसाले सवाब में शुमार फरमाईंदो आहे। अफजल ऐं आला सदको इहो आहे जेको इंसान पंहिंजे बच्चन ऐं घर वारी ते ख़र्च कंदो आहे। अफजल सदको इहो आहे। अल्लाह ताला तव्हां असांखे दीन मतीन जो शऊर ऐं समझ नसीब फरमाए। इहो लाज़मी कोन्हे की तो साईं फरमायो तो बाबा जेकर खैरात तोखे करणी आ त कर्ज खण त जायज़ ही कोन्हे की कर्ज खणी खैरात करण। जी साईं पोइ छा करियां? पाण फरमायो हींअर गिदरनि ऐं हिंदाणी जी मौसम आहे, बाज़ार में वञ माण्हू गिदरा खाईंदा, हिंदाणियूं खाईंदा, उन जा छिलका खलियूं वग़ैरह उछलाईंदा, उहे खणी पोइ धोई पाक साफ़ करे के बुखायल जानवर के खाराए पंहिंजे माउ पीउ जे ईसाले सवाब जी नियत करे छॾ। अल्लाह गनी वो बाजार में वियो, गिदरा हिंदाणी जो खलियूं जमा करे वॾी भरी बदी खणी आयो, उनके वांटर ते वेही धोई साफ़ करे शहर का खणी ॿाहिरि वियो तो उनके जानवर कोन मिलियो। हिकिड़ो बीमार बुखायल गधा उनके नज़र आयो, उनजे साम्हूं रखी वो गधा सभु खलूं खाई वो पान टवाल खणी हलियो आयो। रात जो सुतो त मां पे जी ज़ियारत नसीब थी। मां भी खुश आ, बाबो भी खुश आ, दुआऊं पिया ॾिनो पुट अल्लाह तोखे खुश रखे तो असांखे जन्नत जा गिदरा ऐं हिंदाणियूं खाराया। अल्लाह से नुक्ते नवाज आहे। प्यारा दोस्तों बुजुर्गो, अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकत तव्हां असां सभिनि खे मदीने वारे साईं जी सुन्नत ऐं शरीयत जी पाबंदी नसीब फरमाए। ये जेके ईसाले सवाब में भी जेको कई अहिड़ियूं चीज़ूं आहिनि जेके असां अंदर सरायत करे वियूं आहिनि असांजे मुआशरे अंदर। हाणे असां इन शइ खे लाज़िम भी बनाए छॾियो आहे त भई चीज़ जो ख़त्मो लाज़मन करणु लाज़मी न आहे बाबा। ॾह जो ख़त्मो लाज़मी न आहे, 40 जो ख़त्मो लाज़मी न आहे। ऐं ॿियो वरी असां सिंधियुनि में इहो त भई 10 जे ख़त्मे में 10 ॾींहं लाज़मी पूरा थियनि, इहो बि न आहे। भई ईसाले सवाब करणो कॾहिं बि तव्हां करियो, जेतिरो बि तव्हां करियो। इहो थोड़ी आहे मौलवी ईसा सुमरे के कराची मां घुरायो त सवाब मिलंदो, न त सवाब कोन मिलंदो। ईअं न आहे। तव्हां पंहिंजे बच्चनि ते ख़र्च करियो, उनजो सवाब माउ पीउ जे हवाले करियो त अल्लाह रब्बुल आलमीन गनी आहे, रब राज़ी थिए त हिकिड़े मकोड़ी खे पाणी पियारण जे करे बि रब राज़ी थी पवंदो आहे। अल्लाह ताला तव्हां असां सभिनि खे मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। प्यारा दोस्तो, मोहब्बत करियो अल्लाह जे हबीब सां, उन जो अदब, उन जो प्यार, जंहिंजो मदीने वारे साईं सां प्यार आहे, ख़ुदा जो कसम दुनिया में भी उन जो बेड़ो पार आहे त आख़िरत में भी बेड़ो पार आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलाम हूंदा हा, नमाज भी हूंदी ही, रोज़ा भी हूंदा हा, हज भी हूंदा, सब शइ हूंदी ही, पर हर वक्त अर्ज कंदा हा या रसूल अल्लाह, या हबीब अल्लाह, असांखे तुंहिंजी रज़ा खपे थी, तुंहिंजी रज़ा खपे थी। असां भी आयो अर्ज किराना क़यामत कॾहिं थींदी? नबी सी फरमाए पुछे तो क़यामत की तैयारी कई अथई? अर्ज करण लॻो या रसूल अल्लाह, या हबीब अल्लाह, मूं वटि निमाज़ नाहे, रोज़ो नाहे, पर एतिरो आ त मां अल्लाह ऐं उन जे रसूल सां सच्ची मोहब्बत कंदो आहियां। हुज़ूर सी फरमाए अल मरो मा मन अहब्ब, जेको दुनिया में जंहिंसां मोहब्बत कंदो क़यामत जे ॾींहुं वो उन सां गॾु हूंदो। जेको दुनिया में जंहिंसां मोहब्बत कंदो वो क़यामत जे ॾींहुं उन सां गॾु हूंदो। प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, असां तॾहिं मोहब्बत कंदा आहियूं अल्लाह जे हबीब सां। असां जे मथां मुश्किल ईंदी आहे, परेशानी ईंदी आहे, असां बारगाहे रब्बुल इज़्ज़त में मदीने वारे जो वास्तो पेश कंदा आहियूं, असांजी मुश्किलूं हल थींदियूं आहिनि। अदा ईअं आहे, अमलनि ते त भरोसो न आहे असां। अल्लाह जी रहमत मदीने वारे जी सिफारिश में असांखे उमेद आहे। तॾहिं हाजी गुलाम नबी मैसर चवंदो आहे त जिते मिट पूरे वञनि पहुचजां, जिते मिट पूरे वञनि पहुचजां वो मदनी, मूंखे अमलनि जो कोने आसरो, पहुचजां वो सैयद, मुझे अमलनि ते नाहे भरवसो, मुनकर नकीर जी मैं लखां, या रसूल अल्लाह, मुनकर नकीर जी मैं लखां, मुझे माफ़ीअ जी घोट तो
तू घुर कजाला मुझे माफी जी घोट तू घुर कजा वो मदनी मुखे अमलन जो कोने आसरो पहुंच जावो सैयद मुझे अमलन देना है परवसो जदे पुछाणो थी वजे या रसूल अल्लाह जदे पुछाणो थी वजे ते कलाक तू तरस जाला ते कलाक तू तरस जावो मदनी मुखे अमलन जो कोने आसरो नजर नाजर जे मसले में लगा प्या हो अवा ता अल्लाह जो फर्ज नमाज भी न पढ़िया साईं फरमा लगा ओबेदुल्ला सिंधी नमाज त तो कौन पढ़िया असा त नमाज सिर्फ पढ़ी ना है बल्कि जमात के पढ़ाई आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मौलवी साहब हिते मूंसां गॾु वेठो हिकिड़ो मिंट भी तू न उथियो चवे पे पो नमाज सिर्फ पढ़ी ना पढ़ाई साईं फरमा लगा मुझे मथा तो एतबार न कंदे मुझे मथा तो के भरवसो न थींदो ओबेदुल्ला पंजा शागिर्द घुरा पंजा रफीक घुरा पंजा मुरीद घुरा उन्हनि का पुछ अज तुझी मस्जिद में जुम्मे जो तकरीर के कही हुई जुम्मे जो खुतबो के पढ़ियो हो जुम्मे जी नमाज के पढ़ाई हुई मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो जडे ओबेदुल्ला सिंधी पंजे शागिर्दन का पुछो आडियो खबर आज जुम्मे जी नमाज के पढ़ाया जुम्मे जो वाइज के कयो आ जुम्मे जो खुतबो के पढ़ियो आ सबई चवन लगा उस्ताद अज जुम्मे जी नमाज खुतबो त अल्लामा अब्दुल गफूर हमायूनी वारे पढ़ायो आहे जडे उनके संदस शागिर्द ने ये चयो अल्लामा अब्दुल गफूर हमायूनी रहमतुल्लाह अलैह फरमाए तो उबैदुल्ला अरे मां नबी नाया मां मुरसल नाया मां असाबे नाया मां त मदीने वारे मीर जे गुलामन जो भी गुलाम आया बेटा सही फरमाए दुआ जे भाई जोगी थिया त कर हाल फकीरी कावड़ पंहिंजे कल्ब जे तो पानी वांगर पे जे विख विख मिलन गारियों तब चमंदो अच जाजी संदो सामिन थी त लहरन लोडो हणे फरमा तो जे भाई जोगी थिया त कर नफ्स के कतलाम गोला तिन गोलन जो तिन जो भी थी गुलाम तनागा तुझो नाम लेख जे लहो दिल में सै फरमा लगा मां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुलाम जो भी गुलाम आया ओ ओबेदुल्ला सिंधी तू मुझी हकीकत नथो समझी सके मुझे महबूब मोहम्मद जे हकीकत के छा समझंदे खुदा जो कसम अल्लाह जे घर में वही गाल करा पियो मुला मड़ी अची छिता थिया अरे रसूलुल्लाह जी हकीकत के अबू बकर सिद्दीक कौन समझी सकंदो हदीस पाक में इंदो आ एक मर्तबा अल्लाह जो हबीब पंहिंजे घर में हा अम्मा आयशा सिद्दीका आई दरवाजो ठुकाई नबी सी फरमाए मन बिल बाब केरा दरवाजे ते या रसूल अल्लाह आयशा नबी सी फरमाए मन आयशा आयशा केरा या रसूल अल्लाह बिनते अबा बकर या रसूल अल्लाह अबू बकर जी न्याणी तवां के खबर होंदी अम्मा आयशा सिद्दीका रदी अल्लाह ताला अन्हा नबी साईं जी घर वारी आ असा मोमिनन जी मां आहे भला वो केड़ो मानू थी सके तो जो पंहिंजी घरवारी के न सुञाणे
अम्मा अर्ज कयो या रसूल अल्लाह आयशा, नबी सी फरमाए मन आयशा, आयशा केरा? या रसूल अल्लाह बिन्ते अबा बकर, या रसूल अल्लाह अबू बकर जी न्याणी। पान फरमाए मन अबा बकर, अबू बकर केरा? ज़ाहिर जॾहिं अल्लाह जे हबीब अहिड़ी तरह कलाम कयो त मां आयशा डिॼी वई। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो डोड़ंदी हजरत अबू बकर सिद्दीक जी दरबार में आई आ। बाबा जान अज मुझे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते का कैफियत तारिया का हाल तारिया। अल्लाह जो हबीब मुखे बे नथो सुञाणे, आवा के बे नथो सुञाणे। हजरत अबू बकर सिद्दीक डोड़ंदो आयो आ, मुझे हबीब जे दरबार में आयो आ। अबू बकर सलाम अर्ज कयो, मुझे महबूब जवाब अता फरमायो। सलाम कई, नबी से जवाब दिनो। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये वेठा, हजरत अबू बकर सिद्दीक बीठो, हथ बदे अर्ज के राणा थोड़ी देर पेरी अवां जी तबियत मुबारक ते का हाल तारी ही, का कैफियत तारी ही जो तमाम मुखे भी नथे सुञातो, मुझी न्याणी आयशा के भी नथे सुञातो। तो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए अबू बकर मुझी जिंदगी में अड़ा भी लम्हात ईंदा आहिनि जो मां बराए रास्त पंहिंजे रब सां महव कलाम होंदो आहियां। ऐं बराए रास्त अल्लाह ताला सां कलाम कंदो आहियां। ऐं उन वक्त में मां मुस्तफ़ा के पंहिंजी ज़ात जी भी ख़बर न हूंदी आहे त मां छा आहियां। जॾहिं अल्लाह जे हबीब ये गाल कई, अबू बकर सिद्दीक उथी भी रहियो, अल्लाहु अकबर जी ज़रब हणी मुझा प्यारा खुशी कया। मदीने जो साईं वेठल हो, पान करीम भी उथी भी रहा। हजरत अबू बकर सिद्दीक के अल्लाह जे हबीब इया बाह का झले करे पंजे सीने जे करीब कयो आ। अबू बकर जो सीनू जदे मुझे मदीने वारे मीर जे सीने सा मिलियो आ, मुझा प्यारा पेवस्त जदे थियो आ त मुझे हबीब फरमायो अबू बकर प्यारा, मुझे सीने जा तमाम उलूम मां तो अबू बकर सिद्दीक जे सीने में पलटाए छड़िया आहिनि। सब इल्म तोखे ॾेई छॾिया, पर अबू बकर हिकिड़ी ॻाल्हि यादि रख, कॾहिं इहो न सोच